जिला रिपोर्टर ड्याम शोरो मोहम्मद सफर सेवाणी लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी ड्याम शोरो इंतजामिया पारां क़दीमी गोठन जो मुख्य रस्तो बंद करण खिलाफ रहवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। समय गोठण हंध हंध ते मुक़रर पुलिस जूं रुकावटूं टोड़े वाइस चांसलर डॉक्टर अकरमुद्दीन उजण खिलाफ पैदल मार्च करे यूनिवर्सिटी जे मुख्य गेट आॾो धरणो हयो। तफ़सील मूजिब ड्याम शोरो जे क़दीमी गोठन मिस्री खोसो ऐं यूसुफ खोसो जो मुख्य रस्तो बंद करण खिलाफ रहवासियुनि मर्दनि औरतुनि तोड़े ॿारनि पप्पू खोसो अली मर्दान जमाली गुलजार चांडियो अली बहर बुलेदी मोहम्मद सचल चांडियो जफर बुलेदी जाहिद बुलेदी ऐं ॿियनि जी अॻवानी में गोड यूसुफ खोसो खां 4 किलोमीटर पैदल मार्च करे लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी ड्याम शोरो जे मुख्य गेट आॾो धरणो हयो। उन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु आहे त लिम्स यूनिवर्सिटी जो वीसी डॉक्टर अकरमुद्दीन उजण ग़रीब ॻोठाणनि मथां ज़ुल्म जा पहाड़ किराए जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिन लिम्स कॉलोनी खां असांजे ॻोठनि जो क़दीमी रस्तो बंदि करे लिम्स कॉलोनी जे स्कूलनि में पढ़ण जे लाइ वेंदड़ समय मासूम नियाणियुनि ऐं ॿारनि जी तालीम मुतासिर करे लिम्स अस्पताल में इलाज लाइ वेंदड़ मिसकिन माण्हुनि लाइ बि रस्तो बंदि करे छॾियो आहे जेको ॻोठाणनि सां ज़ुल्म आहे। उन जे लाइ असां ॻोठाणा मुख्य रस्ते जी बहाली लाइ सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि ऐं यूनिवर्सिटी जे अमलदारनि खां मुतालबो था करियूं त असांजो बंदि कयल रस्तो खोलाए वञे, असांजो ही जाइज़ मसइलो हल कयो वञे। ॻोठ वारनि खे ॾाढी तकलीफ़ आहे, वीचारनि खे एॾी तकलीफ़ आहे, न स्कूल नंढनि ॿारनि जी तालीम ख़तम थी वई आहे। असांजी केरु ज़िमेदार आहे? ही वीसी ज़िमेदार आहे। ऐं वीसी खे हटाइनि या न हटाइनि, अगर असांजी अॼु केरु क़तल थी तो केरु छॾेड़ा त वीसी ज़िमेदार। अगर मूंखे मां सिंध जे लाइ आई आहियां, मां ॻोठ वारनि जे लाइ आई आहियां, अगर मां इहो ई लफ़्ज़ ॻाल्हायां थी सुभाणे खे इहो वीसी क़तल कराईंदो। असांजी नौजवान बिलावल काको सिंध जेल करे आयो, उनखे छा करे मारिया विया? सिंधी जे करे नौजवान मारिया वञनि था राति जो 4 बजे 3 बजे मारिया वञनि था। ही दहशतगर्दी कंहिंजी आहे? वीसी जी दहशतगर्दी आहे। असांखे रोड खोले ॿी सूरत में असां एहतिजाज करे असां पाण खे मारिया वेंदासीं, असां पाण खे मारींदासीं, बच्चनि समेत असां पाण खे मारींदासीं। हिते हिन जी रोड जी भरिसां असां पाण खे बाहि ॾींदासीं। छा जेके बाहि ॾींदासीं त ज़ुल्म बर्दाश्त कोन थो थिए। असांखे हथ ज़ुल्म बाहि थी वियासीं, ज़ुल्म बर्दाश्त कोन थो थिए। मां मुराद अली शाह खे चवां थी, अपील कयां थी, वज़ीर आज़म खे अपील कयां थी, मुराद अली शाह खे थी चवां। पहिरें बि मूं चयो त बाबा असांजी ॻोठ में अचो, असांजी ॻोठ ॾिसो, असांजी ॻोठ में छा हालत आहे। असांजी ग़रीब